सिंध जी तारीख़ ते तहक़ीक़ जे सिलसिले में आउं रुख़ सिंधी भाउरनि भेनरुनि सां मुख़ातिबु आहियां। सभिनी दोस्तनि साथियुनि भाउरनि ऐं भेनरुनि खे मुंहिंजे तरफ़ां सलाम पहुचे। सिंध जी तारीख़ जा केतिरा ई अजीब ऐं हैरत जोगा किरदार आहिनि। इंतिहाई हैरत जोगा ऐं अजीब किरदार आहिनि जिन जे तारीख़ उन्हनि जे किरदार बाबति अव्हां ॿुधंदे ख़ुदि हैरत में अची वेंदा। ऐं अहिड़ा किरदार जेकी ज़ाहिरी तौरु चोर फोरू ऐं पोइ वरी अवाम जा हीरो बणिजी वञनि था। वरी सिंध जो क़ौमी शाइर शाह लतीफ़ भिटाई बि उन्हनि खे ॻाए थो। आहिनि हैरत जोगा किरदार, अजीब किरदार आहिनि। अव्हांखे यादि हूंदो त कुझु साल अॻु सिंध में हिकिड़ो अहिड़ो ई किरदारु हुयो जेको धाड़ेल हुयो। जॾहिं उहो पुलिस मुक़ाबले में मारिजी वियो हो त उन जे जनाज़े में हज़ारे माण्हुनि शिरकत कई। उन जे मढ़ ते हज़ारनि जे तइदाद में अजरक विधा विया। माण्हू अलाए किथां किथां अची उन जे जनाज़े में शरीक थिया। हू हुयो त धाड़ेल, उहो हो परू चांडो। बहरहाल अॼु पाण परू चांडे बाबति ॻाल्हि ॿोल न कंदासीं, पर अॼु पंहिंजी ॻाल्हि ॿोल जो मर्कज़ अहिड़ो ई हिकिड़ो किरदारु आहे जंहिंजो नालो आहे जाम काराइड़ो। जाम काराइड़ो या उनखे सरहो सुरहो चोर बि चवंदा आहिनि। भिटाई बि उनजी साराह कई। हू असल में छा आहे त अमीरनि जो माल लुटे फुरे ग़रीबनि में विराए छॾींदो ऐं संदसि वरी इन पेर ते परू चांडियो हलियो। जाम काराइड़ो जेको हूंदो उहो ग़रीबनि जी, पंहिंजे इलाइक़े जे ग़रीबनि जी ॾुखी वेल मदद कंदो हो। माण्हू मुहबत मां खेसि जाम कारायल बदिरां काराइड़ो कूंधर छॾींदा हुआ। काराइड़ो कूंधर बहादुर। हाणे हे जाम जेको काराइड़ो आहे उनजो असुलु नालो जाम कारायल हुयो ऐं संदसि वालिद जो नालो जाम पिंघर हुयो। ही पाण समूह ज़ात जो हुयो। कच्छ जे गुरड़े अबड़ासी जो रापू हुयो। संदसि वालिद कच्छ जे रियासत जो सरदार हुयो। कच्छ जी हिकु रियासत आहे, हुनजो सरदार हुयो। जाम काराइड़ो नंढपण खां ई हिसास तबियत ऐं मिसकीन माण्हुनि जो हमदर्द ऐं साथी हुयो। उन वक़्त जा जेके अमीर माण्हू हूंदा हुआ ग़रीबनि सां जॾहिं ॾाढायूं कंदा हुआ, ज़ुल्म ऐं ज़्यादती कंदा हुआ, ऐं वरी जॾहिं राजा हाकिम ग़रीबनि जी का बि मदद न कंदा हुआ, जंहिं तां जाम काराइड़ जो रतु कढ़ंदो हो, रतु जोश खाईंदो हो, उनखे कावड़ लॻंदी हुई। ऐं पोइ इहा सूरत हाल ॾिसी आम माण्हुनि सां ज़ुल्म ऐं ज़्यादती ॾिसी ही माण्हू बग़ावत थो करे। जाम काराइड़ो बाग़ी बणिजी थो वञे सिस्टम जे ख़िलाफ़, हुक्मराननि जे ख़िलाफ़, उन्हनि जे निज़ाम जे ख़िलाफ़ हू बग़ावत थो करे। हिन बग़ावत में हू अमीरनि जो माल लुटे थो, ग़रीबनि में विराए छॾे थो। ग़रीबनि ते जॾहिं को ॾुखियो वक़्तु अचे थो त हू संदन मदद करे थो। हू एॾो मशहूरु थी थो वञे त जो सॼे इलाइक़े में माण्हू हुनखे कूंधर कोठण लॻा, माना बहादुर ऐं ग़रीबनि जो साथी। जाम काराइड़ो जॾहिं बि कंहिं सरदार या अमीर जे महल या महिलात मां फुर करणु वेंदो हो त खेसि अॻुवाट इतलाउ कंदो हो। ॾिसो त हुनजी मॻी त ॾिसो त हू अॻुवाट इतलाउ कंदो हो उन अमीर खे, सरदार खे, हाकिम खे तारीख़ ऐं वक़्तु ॿुधाईंदो हो
ऐं ॾिनल वक़्त ते हू उनजो महिमान बणिबो। भली अमीर सरदार केॾे बि वॾे पहिरे में हुजे, पर काराइड़ो ते पहुचंदो संदसि माल फुरे ईंदो। हुनजी आदत हुई त जंहिं बि महिलात या हवेलीअ में फुर करणु वेंदो त पाण सां पोतियूं, माना औरतुनि खे जेके रवा पाइबा आहिनि पोतियूं खणी वेंदो हो, जेकी घर धियाणियूं या घर जूं जेके मालकियाणियूं औरतूं हूंदियूं हुयूं उन्हनि खे ओढाईंदो हुयो, उन्हनि खे पंहिंजी भेण पंहिंजूं भेनरूं करार ॾींदो हो। उनखां पोइ हू फुर कंदो हो, माल खणंदो हो। हिन फुर दौरान कॾहिं बि औरतुनि सां कंहिं बि क़िस्म जो ज़ुल्म न कयो, औरतुनि खां ज़ेवर न लाराईंदो हुयो, संदन ॾाज जो सामान न खसींदो हो, जंहिं करे माण्हू खेसि सुरहो चोर सॾींदा हुआ। उन वक़्तु सिंध में हिकु मालदार हुयो सारू संघार, मशहूरु मालदार हुयो सिंध में। इहो जॾहिं माल सां कच्छ वियो त संदसि काराइड़े सां वास्तो पेट पियो ऐं हिन पंहिंजे धीउ कपूरीअ सां संदसि शादी कराई। माना हिकिड़ो धाड़ेल फोरू ऐं हिकिड़ो मालदार माण्हू सारू संघार उन पंहिंजी धीउ हुनखे ॾिनी। उन छोकिरीअ जो नालो कुंवार जो नालो कपूरी हुयो। इन खां पोइ सारू संघार जॾहिं वापसि सिंध मोटियो त काराइड़ो बि साणुसि गॾु उमरकोट ज़िले जे नारे वारे इलाइक़े में अची रहियो। माना हुननि रहाइश इख़्तियार कई कच्छ मां अची सिंध जे इलाइक़े नारे वारे इलाइक़े में रहियो। हाणे इहा जॾहिं ख़बर कच्छ जे राजा खे पए, ॿियनि अमीरनि खे पए थी, त हुननि इहो हुलायो त कारड़ो जेको हो सो डप सबबु असां अमीरनि जे डप सबबु ख़ौफ़ सबबु कच्छ जो इलाइक़ो छॾे भॼी वियो। माना असां ॾाढा मुड़ुस, कारड़ो जेको आहे सो बेहिमत थी पियो, डप में अची वियो। हाणे इहा ॻाल्हि जॾहिं कारड़े खे, इहा ॻाल्हि जॾहिं कारड़े ताईं पहुचे थी, काराइड़े ताईं पहुचे थी त हू ॿीहर कच्छ वञे थो ऐं उतां जे राजा खे न्यापो थो करे त अॼु राति तुंहिंजी महिलात में महिमान थींदुसि। महिमान कहिड़ो, माना माल फुरण ईंदुसि। राजा महिलात जे ॿाहिरां खायूं कोटराए सुकल गाहु ऐं छेणा गॾु कराए छॾिया त जीअं ई काराइड़ो महल में दाख़िल थिए त गाह ऐं छेणनि खे बाहि ॾिनी वञे। माना अहिड़े नमूने हुननि प्लानिंग कई काराइड़े खे मारण जी। जीअं ई काराइड़ो महल में दाख़िल थियो त गाह ऐं छेणनि खे बाहि ॾिनी वई, जंहिं करे संदसि साहु मुंझी पियो ऐं खाईअ में किरी पियो। राजा जे पहिरेदारनि ताईं दोखे सां दगा सां खेसि हमिलो करे मारे विधो। हाणे काराइड़े खे मारण लाइ केॾी वॾी बदमाशी कई वई, साम्हूं मुक़ाबिलो न कयो वियो। हुनजे साम्हूं थी हुनखे ते ललकारे हुन ते हमिलो न कयो वियो। जीअं काराइड़ो पाण ललकार करे अमीरनि जे महिलातुनि में दाख़िल थींदो, ईअं काराइड़े खे अॻुवाट को बि न्यापो न ॾिनो वियो, का बि चितार न ॾिनो वियो, दोखे सां मारियो। राजा काराइड़े जो सिर वढाए संदसि सोरे, जेको उमरकोट जे नारे में हुयो, सोरे सारू संघार ॾे मोकिलियो ऐं धड़ कच्छ में दफ़न कराए छॾियो। काराइड़े जी ज़ाल जेका उमरकोट जे नारे इलाइक़े में मौजूदु हुई, कपूरी कुंवार, इन सूरत हाल खे ॾिसी रोज़ राड़े में पइजी वई। घोट मारिजी, ताज़ी शादी, केॾो वॾो घाव हूंदो। इन ते ई भिटाई साईं फरमायो आहे, शाह लतीफ़ काराइड़ जे किरदार बाबति ॻायो आहे त कारायल जी कोॾ मूं कीझर सभु निहारियो। माईअ जे वातां थो चवराए शाह लतीफ़ त कारायल जी कोॾ मूं कीझर सभु निहारियो। हीअं जिनी होॾ
हीअं जिनी होॾ से हंजड़ा सभु हली विया। माना हंजड़ा जेके हुया होॾ वारा उहे सभु हलिया विया। मूं चोतरफ़ ॾिठो आहे, कींझर ॾे बि निहारियो आहे, पर किथे कारायल जी कोड मूंखे नज़र नथी अचे। कुमार दर्द में, फिराक में, जुदाई में, भिटाईअ जे वात थी चवे त कारायल जी कोड मूं कींझर सभु निहारियो, हीअं जिनी होॾ से हंजड़ा सभु हलिया विया। इहो काराइड़ो हो, इहो अहिड़ो किरदारु हुयो जेको हैरत जो हो, अजीब हुयो। बहरहाल हुन जो किरदारु जेको हो ग़रीबनि सां हमदर्दीअ वारो, उन्हनि जी मदद वारो, उन हुनखे सॼे इलाइक़े जे माण्हुनि जो हीरो करे छॾियो। अव्हां जी वॾी वॾी महिरबानी। ईंदड़ वीडियो ताईं इजाज़त ॾियो।